मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंध में जिता से दिलताब सुमरो की रिपोर्ट मुताबिक क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी अगवान ग़ुलाम फरीद कलोड़ो और मोरो के समाज के अगवान मोहम्मद इसाक कोराई नौशरो फ़रोज़ में थींदड़ गैस एरिया मैनेजर आमिर मेमण की खुलियल कचहरी के एक डोंग करार ॾेई छॾियो। हिन कचहरी में मनपसंद माण्हुनि खे घुराए टोपी ड्रामो कयो वियो। मोरो शहर के अक्सर इलाक़नि अमीनाबाद कॉलोनी अल सादिक कॉलोनी दर्स रोड बांधी रोड मेमण मोहल्ला सियाल मोहल्ला ऐं कलोड़ा मोहल्ला काटन फैक्ट्री समेत मुख्तलिफ़ इलाक़नि में गैस इंतजामिया हथ रादू गैस प्रेशर घटाए मोरो जे शहरनि खे परेशान करे रही है। आज सुई गैस की खुलियल कचहरी मशरफ रोड में जी असां उन सिलसिले में मोरे जा कुछ मसला उन लाइ वियासीं पर खुलियल कचहरी न हुई। उते चार माण्हू घुराए पियो। सर्कल ऑफिसर आमिर मेमून साहब वेठो, ॿिया माण्हू शिकायत या असां उनखे चयो त मोरे में गैस आहे ई कोन। ऐं जेके इलाइक़ा उनखे लिखायासीं दर्स रोड बांदी रोड सिंध कॉलोनी साईं जो वार्ड नंबर 3 चवणो त पूरो बंदि आहे। पुछो साईं तुंहिंजे नाले चवनि था त हीउ गैस मथां बंदि हीउ कयो वेठो आहे प्रेशर आहे। हुन चयो मुंहिंजो प्रेशर मां छो बंदि कंदुसि, पर हाणे टाइम रखियो आहे। असां हुनखे मुतालबा कया त साईं मोरे में कया चयो मूंखे हुन मेमणो ॿुधायो कोन्हे त मोरे में हिन चवण त अॼु 2-3 महीना थी विया त बांदी रोड मुकमिल गैस सॼो बंदि आहे। अच्छा वार्ड नंबर 8 22 ऐं सिंध कॉलोनी ऐं इलाइक़ा जेके आहिनि से मुकमिल बंदि आहिनि। काठियूं ऐं गैस ॿाहिरियूं सां पैसनि ते वठी हीअ बिल मोकिलणु मिला। इंजीनियर वटि 5-7 चकर विया ऐं दरख़्वास्त ॾिनी आहे, रिसीव कराई आहे, पर हिन इंजीनियर में का शइ कान्हे। हिन करे जाम चङो हो जो जंहिं जॻह ते वेंदो उते पाण में बीहंदो ऐं टीम वठी कमु कराईंदो। हिन को ॿाहिरि निकिरे न को अचे न वञे न को हिनखे कंहिं नारी जी ख़बर आहे। तंहिं करे हीअ हिन वक़्तु जेका खुली कचहरी असांखे ॿुधायो खुली कचहरी असां त वियासीं त पर उते ॻाल्हाइजे सभिनी जे अॻियां। उते खुली कचहरी हुई कोन। अंदरि आमिर मेमणो एरिया मैनेजर वेठो ऐं उन ॿ माण्हू घुराए पे बिल ॾियो। बिल जे मथे आहिनि उन्हनि खे लिखी बि ॾेई वञो उन वरी पोइ मथे मोकिलियो। पर माना इहो वॾो तरीक़ो आहे, हुन में थींदो कुझु कोन। पर मिड़ी हिननि मथां शिकायतूं थियूं उन्हनि खे हथु घुमाइण जे लाइ हिननि इहो ढोंग रचायो आहे त अहिड़ो ठाहियूं जो मथे वञी चवंदो होशियारु वीचारा इंक्वायरी बि हले। तंहिं करे इंक्वायरी मथां